हाँ बिल्कुल ही सच है तो सिंधी कौम टाप जी गैरतमंद है। असां तकड़ में न्याणियूं भी कारियूं कंदा आहियूं। असां बग़ैर कंहिं सोच समझ जे सोशल वर्कर मारे छॾींदा आहियूं। असां बग़ैर कंहिंजे चवण जे हिक ॿिए में नफ़रत फैलाए छॾींदा आहियूं। ऐं जेकॾहिं सोट मसात को अचानक भुलिजी भी घर में ईंदो तो हुन जे मथां ॾमरजी करे पात्रनि जो फ़र्क़ु हूंदो। पर अफ़सोस जो मुक़ाम हीअ आहे त हिन वक़्तु गर्मी जी शिद्दत तेज़ तरीन पई थी हले, उन जे बावजूद भी असां जूं न्याणियूं 10,500 रुपए जे ख़ातिर सेंटरनि ते धिका खाईंदियूं वतन थियूं। ही वीडियो हिकु तलक हक़ीक़त आहे, ही वीडियो का कूड़ी नाहे। हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था त असां जूं सिंधी न्याणियूं सेंटरनि ते कीअं धिका पई थियूं खाइनि, सिर्फ़ 10,500 रुपए जे ख़ातिर। अफ़सोस आहे, काश हिन सिंधी क़ौम जी गैरत जागी पवे।